स्काला जे दोस्तनि जो ऐं थोराइतो आहियां जिन एॾो ज़बरदस्त बहितरीनु प्रोग्राम अरेंज कयो ऐं असांखे एतिरी ज़बरदस्त इंफॉर्मेशन ॾिनी फॉरेन जे जेके बि असांजे स्टडी टूर वग़ैरह जे हवाले सां स्टडी जे हवाले सां या बिज़नेस वग़ैरह जे हवाले सां हिकिड़ी बहितरीनु जेको असांखे नॉलेज मिली आहे इंशाल्लाह मूंखे उमेदु आहे त असांजा हितां जा काफ़ी दोस्त या त पाण या त पंहिंजनि जा जेके पोयां आहिनि नंढा भाउ आहिनि उनजा औलाद आहिनि उन्हनि खे ज़रूरु इन्हनि मोटिवेट कंदा फॉरेन जे लाइ ऐं अञा बि वधीक शुक्रिया अदा कयां थो जो उन्हनि मूंखे मौक़ो ॾिनो मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी असांजी टीम आहे उन हिकिड़ो कमु कयो आहे उनखे हिते प्रेज़ेंट कराइण जो मुंहिंजो नालो साईं ॿुधायो भले ॾिनो सांध दोस्त राजा सांध जे नाले सां सॾीनि था त सोशल मीडिया ते उहो ई नालो आहे ॻोठ अब्दुल कुदूस सांध तालको उमरकोट ज़िलो उमरकोट प्राइमरी खां वठी इवन यूनिवर्सिटी क्लियर करण ताईं मुंहिंजी सॼी एजुकेशन सरकारी इदारनि मां रही आहे प्राइमरी हाई स्कूल कॉलेज इवन यूनिवर्सिटी मूं क्लियर कई इंग्लिश लिटरेचर में मास्टर्स कई आहे उन खां पोइ डिप्लोमा कयो ऐं 2016 खां असां हिन प्रोजेक्ट ते कमु कयो असांजी हिकिड़ी नंढड़ी टीम आहे ऐं या नंढो भाउ आहे ॿिया कुझु दोस्त आहिनि उहे हिन एप्लीकेशन ते असां 2016 खां कमु कयो मक़सदु इहो ई हुयो त लतीफ़ जी ॿोली खे लतीफ़ जे पैगाम खे वर्ल्ड वाइड पहुचाइजे एप्लीकेशन जी हिकिड़ी नंढड़ी वीडियो ठाही आहे कोशिशि कंदुसि त जेतिरो जल्द खां जल्द हिन खे वाइंड अप कयूं सभिनी खां पहिरीं इहो आहे त हिन एप्लीकेशन जी ज़रूरत छो पई हिकिड़ो त दुनिया जदीद थींदी पई वञे उनजे करे जदीद ज़रूरत हुई त असां हर वक़्तु पाण सां गॾु बुक नथा खणी सघूं त उनखे हिकिड़ो सॉफ्ट में आणिजे पर अहिड़े तरीक़े सां आणिजे जो उहो वधीक कन्वीनियंट हुजे ऐं जंहिंसां असां लतीफ़ खे बहितर अंदाज़ में पढ़ी सघूं हिन में जेके लैंग्वेज इस्तेमालु कयूं वयूं आहिनि हिन हिकिड़ी एप्लीकेशन में 3 इंग्लिश जा रिसाला शामिल आहिनि आगा मोहम्मद याक़ूब जो रिसालो आगा सलीम जो रिसालो ऐं मैडम अमीना खमीसाणी जो रिसालो हिन हिकिड़ी एप्लीकेशन में मौजूदु आहे ऐं उन खां पोइ ॿी जेका लैंग्वेज या ॿियो जेको स्क्रिप्ट आहे उहो आहे देवनागरी जेका हिंदुस्तान में सिंधी जेका लिपि हले थी जेको सिंधी स्क्रिप्ट हले थो उन में बि हिन में रिसालो शामिल आहे ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी जो जेको बि असांजी टीम जे तरफ़ खां ट्रांसलिटरेट कयो वियो आहे गुरमुखी जेको हिंदुस्तान में पंजाबी हले थी उन में बि जेको करतार सिंह अर्श रिसालो ट्रांसलेट कयो हुयो उहो असां ट्रांसलिटरेट करे गुरमुखी में बि हिन में मौजूदु आहे ऐं सिंधी में हिन में 5 रिसाला शामिल आहिनि हिन एप्लीकेशन में डॉक्टर नबी बख्श बलोच जो रिसालो हिन में शामिल आहे कल्याण आडवाणी जो रिसालो हिन में शामिल आहे ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी जो 1960 वारी लिखत भी इनमें शामिल है ओरिजिनल ऐं उहा साॻियो रिसालो मॉडर्न जेका लिखत मौजूदु आहे उन में भी शामिल है ऐं उस्ताद लगारी जेको तरतीब ॾिनो आहे उहो रिसालो भी हिकिड़ी एप्लीकेशन में शामिल है ये 5 रिसाला आहिनि जेके सिंधी लिपि में अरबी लिपि में हिन एप्लीकेशन में शामिल आहिनि ऐं जेको कल्याण आडवाणी जो रिसालो आहे ऐं उन में ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच जे रिसाले में सम्झाणी ऐं उर्दू जा 2 रिसाला हिन एप्लीकेशन में शामिल आहिनि शेख अयाज़ जो रिसालो ऐं आगा सलीम जो रिसालो हिकिड़ी ॿी ॻाल्हि त हिन में जेके बि रिसाला आहिनि सभु टेक्स्ट फॉर्मेट में आहिनि पंजाबी जे जेका अरबिक स्क्रिप्ट में आहे उन में करतार सिंह अर्श जो रिसालो शामिल आहे सराइकी में तर्जुमो कयो आहे उस्ताद लगारी साहब उहो बि रिसालो हिन एप्लीकेशन में शामिल आहे ऐं सराइकी जेका मुल्तान वारी साइड हले थी जंहिंखे शाहमुखी चयो वञे थो उन में बि उहो साॻियो रिसालो शामिल आहे ऐं यकीनन ढाटकी ॿोली में जेको ट्रांसलेट थियल आहे जेको तर्जुमो थियल आहे उहो त यकीनन हिन में शामिल आहे ई आहे फीचर ही उनजो मेन स्क्रीन आहे उनजे भरिसां मेन्यू आहे मेन्यू में अवां पंहिंजो अकाउंट क्रिएट करे सघो था अकाउंट जो इहो फ़ाइदो आहे त तव्हां उहो अकाउंट जंहिं बि टैबलेट्स ते या किथे बि तव्हां लॉगिन कंदो त सभु शयूं सिक्रोनाइज़ थी वेंदियूं बाक़ी हुन खां सवाइ जेके बि मेन्यू में शयूं हूंदियूं आहिनि सेटिंग आहे असां राब्तो या एप्लीकेशन जे बारे में बुक मार्क हिस्ट्री वग़ैरह इहे अॻिते ॿुधाईंदासीं उनजे भरिसां आहे सुर कल्याण मतिलबु हिते सुर ते असां क्लिक कंदासीं त यकदमि दास्तान जो हिकिड़ो टैब खुली ईंदो दास्तान ते क्लिक कंदासीं त बैत जो टैब खुली ईंदो बैत ते क्लिक कंदासीं त विदिन सेकेंड्स चंद सेकेंड जे अंदरि उहो बैत असांजी स्क्रीन ते हूंदो कोई लेट कोन थींदी भरिसां तहतुल लफ़्ज़ जो आइकॉन आहे इन जे बारे में अॻिते ॿुधाईंदासीं तव्हांखे उन जे भरिसां जेको आइकॉन आहे उहो आहे सर्च जे फीचर खे एॾो इफेक्टिव बणायो वियो आहे जो हिन में जेकॾहिं तव्हां विदाउट एराब बिना कंहिं एराब जे को बि लफ़्ज़ लिखंदो त
त एप्लीकेशन उहो मुकमल लफ़्ज़ तव्हांखे ॻोल्हे ॾींदी। इवन जेकॾहिं अधु लफ़्ज़ बि लिखंदो, हिते नमूने तौरु सिंध लफ़्ज़ लिखियो आहे त हिन में संधो बि सर्च में अची वियो आहे, सिंधू बि सर्च में अची वियो आहे। उन खां पोइ स्क्रीन जा 3 कलर हिन एप्लीकेशन में शामिल आहिनि नज़रुनि जी सेफ्टी जे लाइ, त जीअं जेकॾहिं राति जो माण्हू पढ़े थो त उनखे नाइट मोड में यूज़ करे सघे थो। जेके फ़ॉन्ट्स वग़ैरह आहिनि उहे बि नंढा वॾा करे सघजनि था। रिसालो तब्दील करण बि तमामु आसान आहे। जेके 16 रिसाला मूं शुरू में ॿुधाया, नंढिड़ो आइकॉन आहे, उन ते जीअं क्लिक कंदासीं त लिस्ट खुली ईंदी, को बि रिसालो हुन मां असां सेलेक्ट करे सघूं था। ऐं हे जेको हिन में कुझु लफ़्ज़ तव्हां ॾिसंदव ॻाढ़ा लफ़्ज़ आहिनि, उन ॻाढ़नि लफ़्ज़नि जे पोयां उनजी मीनिंग हिडन थियल आहे। जीअं असां उन ते क्लिक कंदासीं त हिकिड़ो नंढिड़ो पॉपअप स्क्रीन खुली ईंदी, उन लफ़्ज़ जो मुकमल तफ़सील हूंदो, उन लफ़्ज़ जो मुकमल ग्रामेटिकल स्ट्रक्चर ऐं उहो साॻियो लफ़्ज़ एप्लीकेशन में ॿियनि किथे इस्तेमालु थियल आहे उन जो रेफरेंस बि हूंदो। हेठि नंढड़ा नंढड़ा आइकॉन आहिनि जंहिंमें बैत खे तव्हां शेयर बि करे सघो था, कॉपी करे सघो था, बैत खे बुकमार्क बि करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांजे ज़हन में को ख़्यालु अचे थो त तव्हां उन बैत ते नोट्स बि ठाहे सघो था। उन जे भरिसां आइकॉन पियो आहे इमेज डिज़ाइनिंग जो। हिन ई एप्लीकेशन में इहो फीचर ॾिनो वियो त तव्हां को बि बैत खणी पंहिंजे हिसाब सां, इवन तव्हां पंहिंजी तस्वीर ते बि, हिन में 25 खां मथे फ़ॉन्ट ॾिना विया आहिनि, को बि फ़ॉन्ट तव्हां सेलेक्ट कयो, फ़ॉन्ट जी डिज़ाइन कयो, फ़ॉन्ट खे नंढो वॾो कयो, पंहिंजी तस्वीर रखो। हिन में जेके तस्वीरूं ॾिनियूं वयूं आहिनि उन्हनि मां बि का तस्वीर रखो, सिंपल, ॿी कंहिं एप्लीकेशन में वञण जी ज़रूरत कोन्हे। इन ई एप्लीकेशन में तव्हां डिज़ाइनिंग करे कंहिं बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते शेयर करे सघो था। हिन में तहतुल लफ़्ज़ बि ॾिनो वियो आहे साईं साले मोहम्मद शाह जे आवाज़ में। सिंधालाजी वारनि जे तरफ़ खां इहो रिकॉर्ड थियल आहे। जेको बि तव्हां जंहिं बि बैत जो तहतुल लफ़्ज़ ॿुधंदो उहा सिट हाईलाइट थी वेंदी आहे। इहो सिट वाइज़ कंट्रोल बि करे सघो था। साॻी सिट खे तव्हां रिपीट बि करे सघो था, साॻी बैत खे बि रिपीट करे सघो था। जंहिंजी सिंधी कची आहे या जेकॾहिं असां सफ़र में वञूं था पिया त असां तहतुल लफ़्ज़ लॻाए छॾंदासीं त उहो ऑडियो में हलंदो पियो ऐं असां पंहिंजो कमु कंदा रहंदासीं। हिन में सुबुह जो नोटिफिकेशन बि ईंदा, ऑलरेडी सेट थियल आहे, पूरे साल जी हिकिड़ी सेटिंग थियल आहे जंहिंमें सुबुह जो सवेरो हिकिड़ो डिफ़ॉल्ट टाइम रखियलु आहे, उन ते सुबुह जो सवेरो हिकिड़ो मैसेज अची वेंदो। ऐं उन खां सवाइ हिन में डीप लिंक बि आहे। जॾहिं बि तव्हां बैत खे डिज़ाइन करे या बैत खे कॉपी पेस्ट करे किथे बि शेयर कंदो त हिकिड़ी ऑटोमेटिक लिंक जनरेट थी वेंदी। उहा लिंक जंहिं दोस्त वटि वेंदी, जंहिंखे तव्हां व्हाट्सअप कंदो, उहो जॾहिं उन लिंक ते क्लिक कंदो, जेकॾहिं उन वटि रिसालो इंस्टॉल थियलु हूंदो त उहा एप्लीकेशन उहो ई बैत उनखे उन टाइम ते खोले ॾींदी। उनखे वरी वापसि उहो रिसालो, उहो बैत, उहो सुर, उहो दास्तान सेलेक्ट करिणो कोन पवंदो। उन ई लिंक ते क्लिक करण सां उहो ई बैत खुली वेंदो जेको तव्हां उनखे शेयर कंदो। प्रोग्रेस पोणा 4 साल थिया आहिनि। असां 16 मार्च 2019 ते हिनखे पब्लिश कयो हुयो प्ले स्टोर ते ऐं हिन वक़्तु 99,000 खां मथे दफ़ा दोस्तनि हिन खे डाउनलोड कयो। वर्ल्ड वाइड में पाकिस्तान में 95,000, यूनाइटेड स्टेट्स में 2,000, इंडिया में 1,200, सऊदी अरेबिया में 764, UAE में 549, फ्रांस में 463, यूनाइटेड किंगडम में 399। ही टॉप 7 कंट्रीज़ आहिनि ऐं 25 लख खां मथे दफ़ा हिन एप्लीकेशन खे खोले शाह जो पैगाम पढ़ियो वियो आहे। हिननि पोड़नि 4 सालनि में, जंहिंमें पाकिस्तान में 24 लख दफ़ा, इंडिया में 37,000 दफ़ा हिन एप्लीकेशन खे खोलियो वियो, यूनाइटेड स्टेट्स में 11,000, सऊदी अरेबिया में 11,000, UAE में 9,200। एवरेज टाइम जेको हर यूज़र जो आहे, जेके ही गूगल एनालिटिक्स आहिनि, ऐं पंहिंजी ॻाल्हि कोन पियो कयां, मूं स्क्रीनशॉट बि आयो आहे त हर यूज़र हिन खे 40 मिंट ताईं यूज़ कयो आहे हिननि 4 सालनि में। मतिलबु हिन 4 सालनि में 40 लख मिंट हिन एप्लीकेशन जे ज़रिए शाह जो पैगाम पढ़ियो वियो आहे। डेली जा असांजा 565, इहे फिगर घटि वधि थींदो रहंदो आहे, 565 यूज़र अहिड़ा आहिनि जेके डेली बेस ते हीअ एप्लीकेशन खोलंदा रहनि था, हीअ एप्लीकेशन पढ़ंदा रहनि था, लतीफ़ जे पैगाम खे सम्झण जी कोशिशि कंदा रहनि था। उहो पोइ कॾहिं इंग्लिश वारा हूंदा आहिनि, कॾहिं ॿी लैंग्वेज वारा हूंदा आहिनि, पर असांजा डेली यूज़र आहिनि उहे पढ़ंदा रहंदा आहिनि। ऐं रेटिंग जे हिसाब सां जेको असां रेट कंदा आहियूं एप्लीकेशन खे, तक़रीबन पोणा 1200 दोस्तनि हिन एप्लीकेशन खे रेट कयो आहे ऐं 4.9 जी एवरेज रेटिंग बीठी आहे आउट ऑफ 5, जेका हिकिड़ी एप्लीकेशन जे लाइ इंतिहाई ज़बरदस्त रेटिंग आहे। ऐं महिरबानी मञा थो जिन बि दोस्तनि हिन एप्लीकेशन खे रेट कयो आहे उनजी। रिसोर्सिस जेके असां यूज़ कया आहिनि हिन में,
टेक्स्ट फाइल जेके भी 16 रिसाला पिया आहिनि उन में कुझु burgudi.com तां असां खयो आहे, कुझु सिंध सलामत किताबघर तां गुलाम अहमद शाहवाणी जो रिसालो मोहम्मद हनीफ़ मशहूरी साहब कंपोज़ करे ॾिनो आहे। उस्ताद लकारी पंहिंजा जेके 3 रिसाला हुया उन जो टेक्स्ट फॉर्मेट असांखे ॾिनो आहे ऐं जेके देवनागरी ऐं गुरमुखी में ट्रांसलिटरेट थियल आहे उहो मुंहिंजो पंहिंजो कमु थियल आहे। ॿियो मुंहिंजो नंढो भाउ आहे उन जी बि हिन में कंपोज़िंग शामिल आहे। जेको ऑडियो हिन में असां एम्बेड कयो आहे उहो कुझु असांखे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे तरफ़ खां मिलियो आहे ऐं कुझु जेको सिंधालाजी वारनि रिकॉर्ड कयो आहे उहो हिन में आहे। ऐं जेके फ़ॉन्ट हिन में यूज़ कया आहिनि उहे burgudi.com तां sindhifonts.com तां खयल आहिनि ऐं google.com तां खयल आहिनि। ॿी ॻाल्हि त जॾहिं हिन एप्लीकेशन जे अबाउट मेन्यू में वेंदो त हर रिसाले जी पंहिंजी जेका बि हुननि जी कॉपी राइट आहे उहा सॼी हिन में ॾिनल आहे त हीउ रिसालो कंहिं पब्लिश कयो आहे, कहिड़े इदारे जे तरफ़ खां पब्लिश कयो। असां जंहिंजा जेके बि क्रेडिट आहिनि उहे असां उन्हनि खे ॾिना आहिनि अबाउट मेन्यू में। फ्यूचर प्लान असांजो छा आहे त शाह साईं जा जेके बि रिसाला पब्लिश थियल आहिनि कोशिशि त इहा रहंदी त जेके कलमी रिसाला आहिनि उहे बि असां कंपोज़ कयूं, पर जेकॾहिं उन्हनि ते नथा पहुची सघूं त जेके पब्लिश थियल आहिनि रिसाला उन्हनि सभिनी खे हिन एप्लीकेशन में आणियूं। उन जे लाइ कुझु लैपटॉप्स वग़ैरह जी बि ज़रूरत आहे, उहा इनशाला पूरी थी वेंदी। ऐं ॿियो इहो आहे त इनशाला तमामु जल्दी इहा साॻी एप्लीकेशन iOS ते बि अचे पई। हिन वक़्तु हीअ एप्लीकेशन सिर्फ़ु एंड्रॉइड ते आहे ऐं iOS जे लाइ असांखे आईफोन जी डोनेशन डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ खां थी आहे। उन में कुझु जेका फंडिंग रहियल हुई उहा असांजे फॉरेन जे दोस्तनि कई आहे। ऐं मैकबुक जेको हीउ तव्हां ॾिसो पिया इहो बि हिकिड़े दोस्त फॉरेन खां असांखे फंड कयो आहे, पर हुन पंहिंजो नालो ज़ाहिर करण जो कोन ॿुधायो आहे। उन करे आउं हिन प्लेटफॉर्म तां उन दोस्त जी महिरबानी मञा थो जंहिं असांखे हिन कम जे लाइ इहा फंडिंग ॾिनी। महिरबानी।